सिपाही सांड्रा जी सूबेदारा ओ बैठा हूं वहां ता सांड्रा मुझे अभी भूख में फाट नहीं दिया आजा ओड़ा कालो या गाल न कर मुझे पाण पेट में को आबदा घुमने सिपाही सांड्रा टेम छा थियो सूबेदारा कालो ड्यूटी खत्म थियण में अगे अध कलाक बचो आहे सांड्रा टाइम पास किया कयूं हिकु त भूख वरायो आहे ॿियो त ड्यूटीअ में वॾी तकलीफ़ आहे भला छको अथई खणी अच त रांदि खेॾूं टाइम पास कयूं वड़ा मुश्किल आ इते त ना आहे वरी बि घर वञणो पवंदो बस बस छॾीसि छके खे कलाक जो त पंधु अथई जेसि ताणी घर वञी तेसि ताणी त मोकल थी वेंदी ठीकु आहे सूबेदारा कालो इहो ॿुध भला सिपाही सांड्रा ॿुधा वड़ा भला न वटि रांदि खेॾूं वड़ा इहो वरी छो छो जा पुट अरे मिड़ई टाइम पास कयूं वाह जो टाइम पास कयो वड़ा पर सारियो न आहिनि केरु आहीं तूं अॼु किथे ॾे में ऐं कंहिंखे साहब मां त दादू वारे अस्पताल में जाओसि सो बि पंहिंजे माउ पीउ खे ऐं तुम्हारो पीउ किथे पैदा थियो बाबू साहब उहो मोरे में सूबेदार साहब कुझु साहु पटियो त कुझु आप सवाल पुछांसि साहब भले तव्हां जांच पड़ताल कयो मां को ॾोहारी जा क्रिमिनल न आहियां पकड़ जा पुट ख़ामोश त कया न अल्लाह कब में मूंखे इहो ॿुधा त तुंहिंजो पीउ जो पीउ किथे पैदा थियो ऐं छा लाइ पैदा थियो माफ़ कजो साहब उनजी ख़बर न आहे त किथे पैदा थियो बाक़ी पैदा इन लाइ थियो जो मुंहिंजे पीउ खे पैदा करणो हुअसि बस कर सिपाही सांड्रा त कढाए न आडा बस कई मुझे पीउ बि बस कई ऐं न हमला बि बस कई बा मुंहिंजा भाउ मुंहिंजा अदा तूं कहिड़ो कमु कंदो आहीं मुंहिंजो मतिलबु त तूं छा कंदो आहीं साहब मां खटू आणींदो आहियां साहबा टाइम पूरो थी वियो बाबा तूं हाणे वञी सघीं थो असांजे ड्यूटीअ जो टाइम पूरो थी वियो तुंहिंजी वॾी महिरबानी जो असांजो टाइम पास कराए पर साहब मूंखे पकड़ी छॾे हुआ बस बाबा मिड़ई टाइम पास करने जे लाइ You're